सिंध हाई कोर्ट सर्कच बेंच हैदराबाद दादू ज़िले जे जूही मेहर ऐं ॿियनि इलाइक़नि में इंतज़ामिया पारां इम्कानी कट हणी पाणी छोड़ करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे खेसि 6 सेप्टेम्बर ते तफ़सीली रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लखारी मूजिबि अदालत असिस्टेंट अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो आहे त दादूअ जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ऐं लाॻापियल मुख़्तियारकारनि खे अॼु अदालत में पेश थी जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो हुयो, उहे छो नाहिनि पेश थिया। AA जे अदालत खे अपील कई त बोर्ड सबबि एमरजेंसी वारी सूरतहाल आहे जंहिं करे अमलदार पेश न थी सघिया आहिनि, इन लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद लाॻापियल अमलदारनि खे बि 6 सेप्टेम्बर ताईं जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो। वाज़े रहे त हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ सचल ऐं चीफ सेक्रेटरी ऐं आपाशी खाते जे सेक्रेटरीअ खे धुर बणाईंदे दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।